जाजू बसा सा जुल्म असा सा पानी न मिले करप्ट अमलो करप्ट माफिया हिते वेठी आई हिते को तदारक करण वारो आहे न आहे। असां वटि न रोड आहे न नालो आहे न बिजली आहे न पाणी आहे। सिर्फ़ु पाणी हुयो, पाणी बि 3 सालनि खां हिननि खपाइण शुरू करे ॾिनो आहे। कोटड़ी साइड जी वॾी आबादी रखंदड़ म्यूनिसिपल ॿोलाड़ी बुनियादी मसइलनि जे वर चढ़ी वई आहे। इन म्यूनिसिपल में हिकु तरफ़ रोड रस्ता ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जूं घटियूं तबाह आहिनि त ॿिए पासे हितां जे रवासियुनि खे बिजलीअ जी अखबूट ऐं पीअण जी पाणीअ जी खोट सबबि वेचारो बणाए छॾियो आहे। बचड़नि खे ॾियो पाणी क़यामत खां अॻे क़यामत क़यामत खां अॻे क़यामत ख़ुदा ना कयो हाणे बचड़नि जो अथवास्तो बचड़नि खे ॾियो पाणी। उन हवाले सां म्यूनिसिपल ॿोलाड़ीअ जे रवासियुनि जो चवणु आहे त असां बुनियादी मसइलनि जे वर चढ़ियल आहियूं पर पीअण जो पाणी बि केरु ॾियण लाइ तयारु न आहे। म्यूनिसिपल ॿोलाड़ी जी 3 लख खां वधीक आबादी आहे जंहिंमें वॾे में वॾो जेको बहिरान आहे। ॿिया त केतिरा ई बहिरान आहिनि पर जेको वॾे में वॾो बहिरान आहे उहो हिते पीअण जे पाणीअ जो बहिरान आहे। हीअ म्यूनिसिपल ॿोलाड़ी आहे जंहिंजी जेका सो करोड़ों रुपया जेका सो स्कीम पंहिंजो मतिलबु बजट आहे हर महीने जी। त उन बजट मां जेका सो पीअण जे पाणी जो वाटर सप्लाई जेको सिस्टम आहे उनखे बहितर करण लाइ तयारु न आहिनि। सालनि खां हिकिड़ी टैंक आहे भिटाई कॉलोनी जेका हिन सॼे इलाइक़े खे मुंहुं पइजे नतीजनि जो का सो आहे पूरी न पई पए जो का पाणी जी जेकी खोट आहे उहा बरक़रार आहे। तंहिं करे पाणी जे प्लान तहत हितां जी इंतिज़ामिया खे जो का सो वॾो मनसूबा जो का सो माना जोड़णु खपनि, मुख़्तलिफ़ टैंक जोड़णु खपनि हर इलाइक़े में हर पाड़े में जीअं पाणी जे हिन जो का सो किलत खां हिन खोट खां माण्हू पंहिंजो पाण खे बचाए सघे। न त हीउ माण्हू वीचारो मजबूर आहे। अॼु बि ॾिसो त DC ऑफिस जे अॻियां माण्हू जेका निकिरी आया एहतिजाज कनि बाहियूं हे हो सभु शइ मानो इहो जेको माण्हू कनि था हिन सख़्तु उस में हिन गर्मी में माण्हुनि खे इहो करण ते सभु मजबूर कयो थो वञे। माण्हू मजबूर थी घरां निकिरी एहतिजाज कनि था पर उन एहतिजाजनि ते बि जेका ध्यानु नथो ॾिनो वञे। साईं हिते 4 लख खां मथे आबादी आहे पर पब्लिक हेल्थ वारा हिते असांखे नज़र ई नथा अचनि। उहे पघारूं था खणनि, पघारूं अलॻि था खणनि ऐं जेका हिते टैंकर माफ़िया आहे उनजे करे उहे टैंकर माफ़िया खां भतो था वठनि ऐं हितां जे ग़रीब माण्हुनि खे पाणीअ खां महरूम रखियो वियो आहे। छाजे करे जो हिते नाअहली इंतिज़ामिया जी नाअहली आहे। हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जी नाअहली आहे। DC साहिब उन वटि मुसलसल हितां जे शौर रखंदड़ माण्हुनि एहतिजाज कया आहिनि, सरापा एहतिजाज रहिया आहिनि पाणीअ जे लाइ पर हितां जी इंतिज़ामिया कंहिं बि सूरत में ग़रीब माण्हुनि खे पाणी ॾियण लाइ तयारु न आहे। असांजो इहो मुतालबो आहे त हितां जे ग़रीब माण्हुनि खे फौरी तौर ते पाणी ॾेई MC ॿोलाड़ी मां पाणीअ जे बहिरान खे ख़तमु कयो वञे। जीअं हिकिड़ो मशहूरु मारूफ़ जुमिलो आहे त पानी है तो ज़िंदगी है, पानी नहीं है तो ज़िंदगी नहीं है। यानी कि असां वटि म्यूनिसिपल ॿोलाड़ी में जेको वॾे में वॾो यानी कि इंसानी वजूद जी जेको बका जो ज़रियो पाणी हूंदो आहे उहो उन पाणीअ जी किल्लत आहे। ऐं पाणीअ जी किल्लत जा 2 सबब आहिनि। हिकिड़ो त जेको टैंक ठहियलु आहे तंहिं वक़्त में या म्यूनिसिपल या UC हूंदियूं उन वक़्त में हज़ारनि जी तादाद में आबादी हूंदी यानी कि 30-40 हज़ार आबादी हूंदी। हाणे 3 लख आबादी बणिजी चुकी आहे। टांकियूं उहे साॻियूं आहिनि जेसीं ताईं 2-3 एकड़नि ते मुश्तमिल वॾा हाउस वॾियूं टांकियूं नथियूं ठाहियूं वञनि त यकीनन हितां जो पाणीअ जो जेको हल यानी कि कोन थींदो। ऐं ॿियो पाणीअ जे न हुजण जो सबबु या पाणी न मिलण जो सबबु टैंकर माफ़ी आहे। हीअ जेका लखनि जी आबादी आहे तक़रीबन 3.5 खां पौणे 4 लखनि जी आबादी जे लाइ जेको सो पाणी मुसलसिल माना 20 सालनि खां वठी हितां जी जेका आवाम आहे उहा सरापा एहतिजाज आहे। करे पोपटकोट पाणी जी टैंकी ते करे बिहार में करे DC ऑफिस साम्हूं तंहिंजे बावजूदि म्यूनिसिपल कमेटी जे दौर में ॾेखारण जे लाइ पैप विछाया विया। उहो पैप विछाइण खां पोइ ॿिए ॾींहं ते खोटाए करे साॻा ई पैप ॿाहिरि कढिया विया। माना हिते टैंकर माफ़िया जेका सरपरस्ती आहे उहो वॾे में वॾा माण्हू आहिनि जेके टैंकर माफ़िया जी सरपरस्ती कनि था। तंहिंजे करे हिते जी आवाम जेका आहे उहा पाणी जहिड़े नेमत खां महिरूम आहे ऐं हिते टैंकर लहाराइण ते मजबूर आहे टैंकर माफ़िया खां। ऐं टैंकर माफ़िया जेका आहे उहा मनपसंद रेट मुक़ररु करे हितां जे मज़दूरनि खे आम माण्हुनि खे जेको सो पाणी फ़रोख़्त करे रही आहे। ऐं असांजो मुतालबो इहो आहे त जेका पोपटकोट जेका टैंकी आहे अगरि इन टैंकी खे बि बहाल कयो वञे त केतिरो ई मसइलो पाणी जो हल थी सघे थो। सफ़ा खोट का आहे ई कोन पाणी। लाइनूं जेके नयूं हणनि था उहे बसि नाले मात्र
वरी कारे थो वञे पाणी कारे जी ॻाल्हि फिल्टर प्लांट कारे भई वरी इन्हनि खां जेके दरख़्वास्तूं मां ॾिनियूं 2-3 वरी महोत्सव आला वारनि खे 5-6 दरख़्वास्तूं गॾे DC ऑफिस वारी पब्लिक हेल्थ वारी म्यूनिसिपल वारी इहे सभई दरख़्वास्तूं ॾेई 3 महीनो आहे वरी चौथों वरी महोत्सव आला वारनि खे ॾेई उन्हनि ॾे वियो आहे चए अञा रिपोर्ट न आई आहे असां हाणे मोकिलींदा आहियूं सेक्रेटरेट अञा न आई आहे वरी मुंहिंजो अॼु हो प्रोग्राम वञण जो तक़रीबन 5 दरख़्वास्तूं आहिनि उहे उन्हनि जूं कापियूं वरी मूं वटि पियूं आहिनि महोत्सव आला वारी दरख़्वास्त जेका उते ॾियणो आहे उहा बि कापी मूं वटि पई आहे अञा को रेस्पॉन्स कुझु कोन था चवनि चयो मथां ईंदी त असां ॾींदासीं। जामशोरे ज़िले जो ही सनती ज़ोन सां सलाड़ियल साइट वारो इलाइक़ो इंतज़ामी लापरवाहीअ सबबि लखे माण्हुनि जी आबादी रखंदड़ म्यूनिसिपल बोलाड़ीअ जूं 15 खां मथे कॉलोनियूं जंहिंमें मिस्कीन कॉलोनी मुस्लिम टाउन गरीबाबाद भिटाई कॉलोनी बबर स्टॉप ख़ुदा जी बस्ती पोपट ॻोठ में पीअण जी पाणीअ जी शदीद खोट हुअण करे आम माण्हू रोडनि ते निकिरण ते मजबूर थी विया आहिनि। मुस्लिम टाउन जो 2 सालनि खां वठी पाणीअ जो मसइलो हलंदड़ आहे उन ते इंतिज़ामिया छो ख़ामोश आहे छो टैंकर माफ़िया हिते सरगर्म आहे 2 करोड़नि जी जेका स्कीम असांजे मुस्लिम टाउन खे ॾिनी वई आहे उहो तबाही बर्बादी जे किनारे ते आहे 4000 फुट जी लाइन जी असांजी जेका डिमांड आहे उहा असांजी पूरी छो नथी कई वञे असांजे आला इदारनि खे अपील आहे त बराए महिरबानी असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे फौरी तौर ते हल कया वञनि जेकॾहिं न त असां जेको आहे सो अञा वधीक मुज़ाहिरा करण जे लाइ तैयार हूं वधीक एहतजाजी कैंप हणण जे लाइ तैयार हूं। तव्हांजो ही धरणो पाणी जे ख़िलाफ़ आहे पाणी असांजे बचनि जी ज़रूरत आहे असां हिन मजबूरी खां हेॾी कड़कंदड़ गर्मीअ में निकिता आहियूं असांजो DC साहिब खां इहो ई मुतालबो आहे जेको करप्ट अमलो रखियलु आहे हिन टैंकीअ ते 2.2 करोड़ जी असांजी स्कीम रोलडे जो शिकार आहे असांजी पाणी घर में नथो अचे पाणी जी सॼी स्कीम तबाह थी रही आहे असांजा घर पाणी टैंकर माफ़िया जे वर चढ़ियल आहिनि असां इहा उमेद था कयूं DC साहिब खां त बराए महिरबानी असांजे बचड़नि खे पाणी ॾिनो वञे। असीं सुप्रीम कोर्ट जे जेकॾहिं ख़ुदा तव्हां इंसाफ़ जे लाइ वेठा हो त हिन आवाम जी ॿुधो न त तव्हांखे ख़ुदा जी अदालत में तव्हांखे जवाबु ॾियणो पवंदो छो जे करप्ट माफ़िया हिते जेको करप्ट नुमाइंदा चूंडियल वेठा आहिनि जेके हिन सॼे हिन तबाही जो ज़िम्मेदार आहिनि किरोड़नि जी स्कीम असांजी तबाह असांखे पिण जे लाइ पाणी कोन्हे को 3 साल थी विया आहिनि ऐं उन खां पोइ न की हिते को इदारो थो ॿुधे न को चूंडियल नुमाइंदो थो ॿुधे असां अपील था कयूं तव्हांजे हिन मीडिया जे ज़रिए ख़ुदा असांजो हिन पैगाम खे आला इदारनि खे असांजो नोटिस वरितो। असांजो चवण जो मतिलबु इहो आहे जीअं साईं वारनि तव्हां सां ॻाल्हायो आहे त 35 साल 40 साल पुराणी असांजी कॉलोनी आहे मुस्लिम टाउन कॉलोनी उन खां पोइ जीअं महबूब कॉलोनी थियो अंगोरा कॉलोनी थियो उहे कॉलोनी अची आबाद थी विया आहिनि उहे वस्तियूं आबाद थी विया आहिनि असां वटि न रोड आहे न नालो आहे न बिजली आहे न पाणी आहे सिर्फ़ु पाणी हुयो पाणी बि 3 सालनि खां हिननि खपाइण शुरू करे ॾिनो आहे जेको सो आहे त नाजाइज़ कनेक्शन लॻाए 5-5 हज़ार 10-10 फी कनेक्शन जा वतिया पिया वञनि हिते जेको सो आहे त सिर्फ़ु गुंडा ऐं दहशतगर्द ऐं ठेकेदार वेठा आहिनि मुस्लिम टाउन कॉलोनी जे अंदरि हिन में न मुस्लिम टाउन जेको वाली आहे न वारस आहे असां ख़ुदा अपील कयूं था सिंध गवर्नमेंट सां बिरला भुट्टो साहब वॾा ॻाल्हियूं करे थो सिंध को मैंने ऐसा बना दिया सिंध को मैंने ऐसा बना दिया मुस्लिम टाउन में न पाणी आहे न बिजली आहे न गैस मां पाण एप्लीकेशन गैस जी बि कटराई पाणी जी बि वयमि थो चवनि था माण्हू खणी अचो माण्हू वञनि त को अमलो नथो अचे ठेकेदार थी विया आहिनि हिते रुगो पोयां लाइनूं खपाइनि पिया को DC जो माण्हू आहे हुनखे लाइन थो ॾियणु वञनि को SP जो माण्हू आहे को SDO जो माण्हू आहे रुगो कनेक्शन खपाइनि पिया न मुस्लिम टाउन खे पंहिंजो हक़ पियो मिले रुगो टैंकर माफ़िया मलक असद साहिब आहे हुनजी को हिते भुट्टा वेठा हुनजी रुगो टैंकर माफ़िया हले पई पाणी आहे कोन मुस्लिम टाउन में ईअं असां मरूं पिया न नालियूं न रोड न रस्ता इहे अलाह करे हिन खां भलो त पोइ मुस्लिम टाउन तबाह थी वञे मुल्क बि न खपे असांखे मासूम बचा उन्हनि खे दिलि आहे ठाम ॾेई कराची वाह त असां पाणी भरे वेंदा आहियूं असां मिसकिननि वटि हेतिरा पैसा त न आहिनि जो असां रोज़ाना टैंकर 1200-1500 हे टैंकर माफ़िया थी वियो आहे पाणी ते बि हिननि जो कब्ज़ो बिजली ते बि हिननि जो कब्ज़ो ऐं असांजे हाणे हिननि जी इहा ई कोशिशि आहे त ग़रीब माण्हू जेके हिते वेठल आहिनि इन्हनि खे चिछे हितां खां असां कढूं जेका पाणी जे ख़िलाफ़ु कयो आहे असांजो मुस्लिम टाउन इलाइक़ो आहे जंहिंमें पोयां 4 सालनि खां असांखे पाणी नथो मिले असांजो जेको पाणी आहे असांजी जेके टैंकियूं असांजे मुस्लिम टाउन में ठहिराई वियूं उहे टैंकियूं असां जूं पाड़े वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे पैसनि ते था खपाइनि ऐं असांजा जेके टैंकर माफ़िया आहिनि उहे पैसा ॾेई करे असांजो उहो पाणी था असांखे खयो असां जेको आहे ग़रीब तबिको आहे मज़दूर तबिको आहे उहो मज़दूर तबिको जेको 400-500 कमाए थो सर उहो 1200 जो टैंकर जेको आहे हफ़्ते में लाराए थो
काफ़ी सालनि खां वठी मुस्लिम टाउन में सिस्टम हले पियो थो, पाणी बंदि लॻो पियो आहे, आवाम बुख मरे पई, को बि न आहे। मेन लाइन आहे, हुन में हज़ारे पेंचर कया विया आहिनि, हज़ार माण्हू खां वॾे वॾे माण्हू खां पैसा विठी बिल्कुलु टैंकी खाली लॻी पई आहे। मेन लाइन में हज़ारे पेंचर लॻा पिया आहिनि, असांखे का बि सहूलियत न आहे। असां मजबूरी मां रोडनि ते आया आहियूं। डीसी साहब खे इहा अपील आहे, नायल अमलो हटाए, नओं अमलो रखे ऐं असां सां इंसाफ़ कयो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त साइड कोटड़ीअ जे रवासिन खे पीअण जे पाणीअ जी सहूलियत ॾेई हितां जा बुनियादी मसइला हल करे रहवासिन मां बेचैनी ख़तम कई वञे। कैमरामैन रफ़ीक कोलाची सां गॾु इस्माइल बारी जो सिंध टीवी न्यूज़ कोटड़ी। बछड़नि जो अथवास्तो, बछड़नि खे ॾियो पाणी, क़यामत खां अॻे क़यामत, क़यामत खां अॻे क़यामत, ख़ुदा रहना कयो हाणे। बछड़नि जो अथवास्तो, बछड़नि खे